तवज्जो सुनो अली अकबर शहजादो बीबी ज़ैनब टीवी चयो अदा ही शहजादो मुखे दे वनी मां सिको लाया इमाम अली मकाम देर कान कया छो त जो चेहरो मुझे रब महबूब जड़ो बनायो बुधा उन जो अंदाज छा हुंदो इन पंजा हथड़ा खणी करे माजे भेण बीबी ज़ैनब जे हथड़न में दिनो बीबी ज़ैनब अली अकबर सोने के हथड़न में खणी गलड़न के चुमियो दई सीने सा लाए पांजे भा हुसैन सा मुखातिब थी चवे थी जुमला बुध बीबी ज़ैनब फरमाए ओ मुझा दिल बरफा अज काउडी हुआ मुझे इमाम अली मकाम फरमायो ट्रियो दी हुआ जवाब में चवे थी गौर कजा ओ मुझा दिल बरफा अज टे दी हते जिगर जो टुकड़ो पाजे भेण के अता कयो थई अज भेण जो वायदो भी बुध जा हिन तुझे जिगर जे टुकड़े के जवान करे वापस जरूर कंदस पर हिकड़ो कान कंदस पहरी बस सदके में दीदस पोट्रियो वापस कंदस जेकर तुझी अप्रोच है ज़हनी त पहुंची वियो होंदो ते त बीबी ज़ैनब कहिड़ी बोली ॻाल्हाई इमाम अली मकाम बोली उहा समझी बीबी ज़ैनब इमाम हुसैन राज़ ते पर्दो रखियो बीबी ज़ैनब थोड़ो पर्दो लाहींदे पंहिंजे भाउ खे चयो अदा अॼु जेको मूंखे जवान ॾेई रहियो आहे करबला जे मैदान में वापस कंदी मैं पर अकेलो न बस सदके में दीदस पहरे आनो मोहम्मद दई पो अली अकबर दीदसे जवाब दे करबला जो मार को मालिकन खे अॻे ई ख़बर हुई अचानक हादिसो जवाब ॾियो ख़बर हुई चेतिरियूं हदीसूं चवी करबला जे मैदान सूदो पढ़ण ला तैयार हां लेकिन मुझा दोस्त अजीज अञा थोड़ो अॻिते हला छो त ॾेढ कलाक मु बाक़ी मिंट वञी बचा हन 5 या 8 घड़ी ॾाढो तंग थी करे गाल हिकड़ी त पूरी कया वरी जिंदगी रही त इमाम अली मकाम जे बिनी भाइरन जे विच में अल्लाह जे ज़ात बाबरकात या गाल बुधी चर पो भले हलियो वञ तुझी मर्जी आहे इमाम अली मकाम के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हसन हुसैन जे दरमियान में अल्लाह बिन जणन के हिकड़ी तस्वीर अता फरमाई हिकड़े मिनट ला तवज्जो कर मुझो महबूब इमामुल अंबिया आहे या नाहे जवाब दे मुझो मुस्तफा सरदारुल अंबिया आहे या नाहे जवाब दे मुझो महबूब खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन आहे या नाहे जवाब कायनात जे अंदर रब जे मखलूक में सब का वधीक रब जो प्यारो मुझो मुस्तफा आहे या नाहे आहे हाणे कुरान पढ़ंदो तो अला ॿुधंदो हल अल्लाह फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना अल्लाह जे ज़ात वायदो कयो महबूब सा ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूब मुस्तफा तुझे करीम रब इहो वायदो करे थियो जो हज जे मैदान में मैदान अरफात में जुमे जे दिहाड़े वायदो थियो कहिड़े दिहाड़े जवाब दे जुमे जे दिहाड़े मैदान अरफात में बेनियाज़ रब वायदो फरमायो मुझा मुस्तफा तुझे रब तमाम नेमतूं मुकमिल कयूं तवज्जो कजा ओ हाफिज मोहम्मद दाऊद साहब अल्लाह जे ज़ात फरमायो तमाम नेमतूं मुकमिल कयम महबूबतो के सब कुछ दिनम बुधाए त शहादत अल्लाह जी नेमत आहे या नाहे आहे ज़िन के हाज़िर कयो पो इएं कीअं थो थी सघे जो मुझो बेनियाज़ रब एड़ी अज़ीम नेमत खां पंहिंजे मुस्तफा के महरूम करे खोलिया चओ ॻाल्हायो खोलिया ॿुधाया
मुझा दोस्त अजीज इहे गालियूं ॿुधजे कॾहिं न ॿुधियूं थई। अल्लाह जी ज़ात बाबरकात सोने महबूब जे बिन बचड़न के बिन सूरतन में हिक करे छो बनायो। मुझे मुस्तफा जन्नत जी सरदारी बिन के हिक करे छो दिनी। राज कहिड़ो आ इहो ई राज इतां खां पियो हले मां मदीने में नथो हला मस्जिद नबवी में पाकियो सब गालियूं खत्म। इहा हिकड़ी गाल करे जल्द में उथा 1.5 कलाक पूरो करे उथा तोखे हसरत रहे 1.5 कलाक में ख़बर भी न पई त केॾो आयासीं केॾो आयासीं। अज़ीज़ाने मन मुझे करीम मुस्तफा के किए तो थी सके त अल्लाह जी ज़ात बाबरकात नबियन जो सरदार भी बनाए किताब भी उहो दे जो किताबन जो सरदार खातमुन नबियीन भी बनाए सरदारुल अंबिया भी बनाए इमामुल अंबिया भी बनाए। ये किए तो थी सके जो रब पंहिंजे महबूब के शहादत जड़ी नेमत अता न फरमाए। अल्लाह जी ज़ात बाबरकात रब खुदा मुस्तफा जे दरमियान में मामलो हली रहियो आहे। दुनिया ॾिसी रही आहे दुनिया ॾिसी रही आहे मस्जिद नबवी आहे असर जे नमाज जो टाइम आहे। कहिड़ी नमाज कहिड़ी नमाज दुनिया जे मस्जिदन में अजीम मस्जिद नबवी अंबिया में अजीम मुझो मुस्तफा माण्हुनि में अजीम जमात सहाबा जी नमाज़ुनि में अजीम नमाज असर जी जेके रब क़ुरान में खोले खोले बयान करे। राज कहिड़ो आहे इहो ई राज आहे जो मुंहिंजे अली जी बि कज़ा थींदी आहे त असर जी नमाज़ कज़ा थींदी आहे। अली जी नमाज़ कज़ा थिए त असर जी मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे नाने जे पुठड़ीअ ते वेहे तॾहिं बि नमाज़ असर जी। अज़ीज़ाने मन अजीब मंज़र दीन जो यार जा रंग आहिनि। सच त इहो सूफ़ी जा घड़ कमरा घड़ी खड़ा सूफी थिया अरे यार तहां वरी कावड़ जी वेंदो। अज़ीज़ाने मन अजीब रंगराज़ मालिक जे कुदरत जो मालिक जे निज़ाम जो छो त जेको ॾिसंदो आहे उहो पुछंदो आहे जेको पुछंदो आहे उहो पुछंदो नाहे ईमान आणींदो आहे छो त ॾिसी चुको हूंदो आहे। अज़ीज़ाने मन मुंहिंजे करीम मुस्तफा जे राज़ खे निहारियो। असर जी नमाज़ नमाज़ अल्लाह जी आहे। इमाम मुंहिंजो मुस्तफा जमायत सहाबा जी मुंहिंजो हुसैन तयार बीठो आहे। जिस दिन नमाज शुरू थी आहे तकबीर लगी आहे मुंहिंजो हुसैन बीठो आहे। तिलावत थी आहे मुंहिंजो हुसैन बीठो आहे। रुकू थियो आहे मुंहिंजो हुसैन बीठो आहे। क़ौमो थियो आहे मुंहिंजो हुसैन बीठो आहे। जीअं सजदो थियो आहे चओ जो हुसैन अची पहुतो आहे। सवाल कयां हाफिज मोहम्मद दाऊद उम्र में वॾो आहे मां खां बि खोले पोइ जवाब ॾिजाए। अज़ीज़ाने मन इमाम हुसैन पोइते बीठो हो सहाबा पाण में गॾियल हुया या न हुया जवाब ॾियो। सोची पोइ जवाब ॾियो। जॾहिं सजदे जे सूरत में गॾियल माण्हू हूंदो आहे त गॾु हुया या न हुया जवाब ॾियो। सजदे में मिंट या 2 मिंट लॻंदा 3 दफ़ा सुभान रब्बियल आला में घणो टाइम लॻंदो आहे। मुंहिंजे हुसैन जी उमिरि केतिरी आहे चओ ॾाढी नंढड़ी आहे। नंढड़ी उमिरि वारो हेतिरी मंज़िल खां एतिरनि सहाबनि जे अगरि विच मां आयो त हिकिड़े हिकिड़े सहाबा खे परे कंदो आयो उन्हनि खे ख़बर छो न पई। अगरि जेकॾहिं अॻियां आयो त उन्हनि जी नमाज़ छो न भॻी कंहिंखे ख़बर छो न पई। जवाब ॾियो मालिक जी मर्ज़ी हुई जमायत मुंहिंजे मुस्तफा जी हुई तयार करण वारो रब्बे ज़ुल जलाल हुयो। सहाबा सजदे में जिब्राइल खणी मुंहिंजे महबूब खे पंहिंजे मंज़िल ते पहुचाईंदो आहे। जमायत मां अचे कंहिंखे त ख़बर पवे सहाबी लिखे त मुझे भरमा लॻियो हुसैन मूंखे ख़बर पई। को त चवे त मूंखे पासड़ो लॻो। दुनिया जी तारीख़ में किथे भी मिसाल नथो मिले। जवाब मिलियो त मुंहिंजो हुसैन आयो नाहे मगर आंदो वियो। जवाब मिलियो हुसैन आयो नाहे मगर आंदो वियो आहे। जॾहिं आयो आहे तॾहिं नाज़ सां मुंहिंजे मुस्तफा जे पाक पुठड़ीअ ते आयो आहे। हिकिड़ो जुमिलो चवां जे बर्दाश्त करी त जॾहिं हिकु दफ़ो सुभान रब्बिल अला 2 4 5 10 15 सिलसिलो हली रहियो आहे। सहाबा जे दिल में ख़याल आहे मुंहिंजो मुस्तफा सिर मुबारक को खणी मथे अचे। मुझे मुस्तफा जे दिल में ख्याल
जिब्राइल को रब जो पैगाम खणी अचे, जिब्राइल जो ख्याला रब जो हुक्म को मुखे थे, पर मुझे रब जो ख्याला त मुझे हुक्म खां अगे हुसैन पाणी लही वञे। साहबा जो ख्याल हो तो महबूब मथे अचन, महबूबन जो ख्याल हो तो जिब्राइल पैगाम खणी अचे, जिब्राइल जो ख्याल हो तो रब जो हुक्म थे, न रब जो हुक्म थियो न जिब्राइल पैगाम दो, रब्बे जुल जलाल जे कुदरत जो ख्यालात हुसैन राज़ी थी पाणी लही वञे। इमाम अली मकाम राज़ी थी पाणी लथो। जेकॾहिं मां मुंहिंजा दोस्त हिते हिकिड़ो जुमिलो चवां, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सजदो अल्लाह जे दरबार में आ, सजदो अल्लाह जो आ, सुभान रब्बियल आला ज़ुबान मुस्तफ़ा मां जारी आ, जो मुस्तफ़ा जे ज़ुबान ते सुभान रब्बियल आला मौजूद आ, पर दिल में हुसैन मौजूद आ। ईमानदारी से जवाब दे, हकीकत है या न? जुबान ते सुभान रब्बियल आला कहजे इमामुल अंबिया जे दिल में हुसैन आ, हुसैन बचड़ो पंहिंजी जगह ते आ, लेकिन उम्मती जरूर आ। सोचे वठ जे करे इमामुल अंबिया जे दिल में उम्मती जो ख्याल अचे, नमाज कान टुटंदी आ, जे उम्मती जे दिल में महबूब जो ख्याल अचे त नमाज। सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज गाल टुटी न वने। इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठी मुबारक ते वेही करे हे जेको 72 मरतबा सुभान रब्बियल आला थियो आ, इहो फैसलो वेही थियो आ, इहो सौदो तय थियो आ। याद रखी जर जन्नत कहजी आ, जो खुदा जी आ, जो जन्नत कहजी आ, पहला जन्नत कहजी आ अल्लाह जी आ। जन्नत जो खालिक खुदा है, मालिक के बनाई मुस्तफा के, मालिक के बनाई मुस्तफा के। वारिसी जन्नत जी हसन हुसैन के कह दिनी जो महबूब मुस्तफा राज कहड़ो आ, अल्लाह ऐं मुस्तफा अल्लाह ऐं सुने हुसैन जे दरमियान में इहो सौदो कराइण वारो मुझो मदीने जो ताजदार आ। खुदा जन्नत दिनिया मुफ्त में कान दिनिया, जो तो कुरान पढ़ी बुधाया। अल्लाह जन्नत दिनिया मुफ्त में कान दिनिया, हसनैन करीमैन जन्नत वर्तिया, खैरात में कान वर्तिया। खुदा ठके ठोके कीमत घुरिया, आले रसूल दिल खोले रब जे दरबार में जन्नत जी कीमत पेश कईया। यकीन कर इंशाअल्लाह ताला महबूब जे बचड़न जा दीवानो जन्नती हो इंशाअल्लाह ताला। गाल रहजी न वने। मां अर्ज पे कयो त शहादत जे बारे में अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात। शहादत जा किस्म घणा चो, शहादत जा किस्म घणा जल्दी चो, टाइम थो जे घणा किस्म। शहादत सिरी, शहादत जहरी, हिकड़ी उहा शहादत जेका ज़हर ॾियण सां थींदी आहे, जेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंखे ज़हर ॾिनो वञे ऐं उन जा फसाह पूरा थी वञनि, उनखे शहादत सिरी चइबो आहे। ॿी शहादत जहरी यानी इंसान जो जिस्म कटिजी वञे, जंग जो मैदान हुजे, जिस्म मां खून निकिरे, उनखे शहादत जहरी चइबो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान करीम में वाइदो फरमायो, वल्लाह यासिमुक मिनन नास। ओ मुझा मुस्तफा जिया कुरान जो जिम्मो थो खणा, ये तो मुस्तफा जो जिम्मो थो खणा। वल्लाहु यासिमुक मिनन नास। अल्लाह जे ज़ात बाबरकात मुझे मुस्तफा जो जिम्मो खयो। ओ मुझा मुस्तफा तुझो जिम्मो माण्हुनि खां मां थो खणा, कोई तोखे कुछ भी को न करे सघंदो। लेकिन मुझे मुस्तफा करीम जे उलमा बैठा आहिनि, पुछी ॾिसो वो बुखारी शरीफ जी हदीस आहे। मुझे महबूब मुस्तफा 3 दफ़ा इज़हार करे दुनिया खे ॾेखारियो, जेकॾहिं अल्लाह ताला मां मुस्तफा खे शहादत ॾे, मां वरी ज़िंदा थी अचां, वरी शहीद थियां, वरी ज़िंदा थियां, वरी शहीद थियां। मुझे मुस्तफा तमन्ना कई आहे शहादत जी, हा या न? मुझे महबूब मुस्तफा तमन्ना शहादत जो इजहार कयो, ये कीअं तो थी सके? महबूब घुरे ऐं रब न दे, ये थी न थो सके।
जे दिनई तकी दिनई आखिरी जुमला अल्लाह जे ज़ात बाबरकात जेकॾहिं शहादत जहरी दे हां त शहादत सिरी रहजी वञे हां जे शहादत सिरी दे हां शहादत जहरी रहजी वञे हां खुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में फ़ैसिलो थियो आहे अल्लाह महबूब जा बचड़ा घुराए वरता उन जे एवज़ में बचड़ा ॿिया अता कया हिक जो नालो हसन आहे ॿिए जो नालो हुसैन आहे तस्वीर मुस्तफ़ा अल्लाह बिन में शेर कया फ़ैसिलो थियो मुंहिंजा मुस्तफ़ा शहादत सिरी भी तुझे हवाले शहादत जहरी भी तुझे हवाले शहादत सिरी जी इब्तदा तू कंदे इंतहा तुझो हसन सुहिणो कंदो शहादत जहरिया जी इब्तदा तू कंदे इंतहा करबला में तुझो हुसैन कंदो जे चओ तो वज़ाहत करे खोलिया चओ तो उठां जवाब ॾियो स्पीड जेतरी थी सकी मां वधाई आहे शहादत सिरी किथे मिली जो ख़ैबर जो मकाम शहादत सिरी जी इब्तदा मैदान खैबर जे अंदर एक औरत जंहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खां इंतकाम वठण लाइ पखी तयार करे उन्हनि में ज़हर मिलाए मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे मोकिलियो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां गॾु हिकु बशीर नाले सहाबी बि मौजूद आहे मुंहिंजे महबूब उहो खाधो तनावुल फरमायो उन सहाबीअ बि तनावुल फरमायो उहो सहाबी सगोरो खाइण खां पोइ फौरन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन थी वियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम के कुछ भी न थियो हकीमन ॿुधायो या रसूल अल्लाह खाधे में ज़हर हुयो जंहिंजे करे सहाबी बशीर शहीद थी वियो मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्कियो छो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर आहे शहादत सिरीअ दे ज़हर वारे शहादत जी इब्तदा जिस्म मुस्तफ़ा खां शुरू थी आहे इन जी इंतहा जिस्म इमाम हसन ते मुकम्मिल थियणी आहे मुझे मुस्तफ़ा करीम जे शहादत के अल्लाह जे ज़ात वा बरकात मुझे महबूब जे ज़ात खां कन्वर्ट करे इमाम हसन ते पहुचायो शहादत जहरी जॾहिं जंगे उहद लॻंदी आहे ए इल्म जो ॻाल्हियूं नंढड़नि ॿारनि खे समझ में न ईंदियूं जॾहिं जंगे उहद लॻंदी आहे मुझे महबूब मुस्तफ़ा जो जो त जंग जो मैदान हुजण ज़रूरी आहे शहादत जहरिया जे अंदर जंग जो मैदान हुजण ज़रूरी आहे जिस्म जो खून निकरण ज़रूरी आहे न त कंहिं में ताक़त हुई जो मुझे मुस्तफ़ा जो ॾंद मुबारक शहीद करे हां कंहिं में ताक़त न हुई अल्लाह जो निज़ाम कुदरत हुयो मुझे बेनियाज़ रब पंहिंजे कुदरत सां उते जो उते छो त मुझे मुस्तफ़ा फरमायो हो सहाबा खे जेसिताईं मां न चवां तेसिताईं हेठि न लहिजो लेकिन मथों जो फ़ैसिलो त पाण हली रहंदो आहे यार के पंहिंजो रंग ॾेखारणो आहे मालिक पंहिंजो सॼो सिस्टम तयार करे सहाबा जो हेठि लहण दुश्मन जो हमलो करण मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ॾंद मुबारक शहीद थियण मैदान जंग में खून वहण ऐलान थियण त मुस्तफ़ा शहीद थी वियो आहे जो शहादत जहरिया जी इब्तदा अल्लाह जे ज़ात जंगे उहद खां ज़ात मुस्तफ़ा खां शुरू कई उन शहादत जहरिया जी इंतहा मुझे रब मैदान करबला में आले रसूल ते कया रुगी चेहरो मुझे मुस्तफ़ा जो रब हसन हुसैन खे न ॾिनो आहे पर शहादतूं ॿई मुझे रब मुझे महबूब जो हसन ओबासी मां बस उनखे ॾिनियूं आहिनि त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहे अहिड़ियूं इल्मी ॻाल्हियूं आहिनि जेके इल्मी ॻाल्हियूं करण जे लाइ दिलि बि हेॾी खपे दिमाग़ बि हेॾो खपे उलमा खां माज़रत थो कयां छो त मां हिकिड़ो अदना तालिब आहियां दीन जो आलिमनि जो ग़ुलाम आहियां कमी कोताही उमेद आहे त माफ़ कंदा 1.5 कलाक जो वाइदो कयुमि सवा खां 1.5 कलाक खां मथे चिड़ी वियो आहे हिकिड़ी आयत क्लियर करे सघियो आहे ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला ॿी आयत अञा रहायो थो वञा ओ मोहम्मद रमज़ान दाहिरी जे ॻोठ वारो कहिड़ी रहाए थो वञा सुम औरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना मिन इबादना जन्नत जा वारिस अॼु ॿुधाया त मैं ज़िंदगी रही ऐं वरी इन ई मस्जिद में प्रोग्राम कई त तोखे वरी किताब जा वारिस बि ॿुधाईंदुसि त रब किताब जो वारिस कंहिंखे बनायो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छो त टाइम खे ॾिसणो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां जो इश्क ऐं मोहब्बत सां वेही ॿुधण हे तव्हांजी मोहब्बत
ॾिसां थो पियो मुंहिंजे साम्हूं वेठा हो सभई 1.5 कलाक खां पोणा 2 कलाक त को चुरियो ई कोन्हे पंहिंजी जॻह तां छो को त चुरियो चो फ़क़ीर चुरो कीअं जिस्म त हिते हो पर दिलि त केॾी महिल करबला में ही केॾी महिल मदीने में हुई न मुस्लिम ऐं ईसाई ऐं यहूदी टई ख़बर त सफ़र में निकिता हा न थाल हुयो न हिकिड़ो हलवे जो वाह त पाणी त नथो थिए न थोरो तव्हांखे नॉर्मल करण लाइ पियो ॻाल्हायां हलवे जो हुयो थाल टिनी दोस्तनि सलाह कई ॻाल्हि ॿुधो थाल हिकिड़ो आहे रस्ते में खाऊं कीअं चओ टई था सुम्हूं जंहिं न खाबो भलो लधो हलवे जो थाल उहो खाईंदो मुस्लमान असां टिकरी जी थाल बि सुम्हूं त तव्हांखे ॾसियां जॾहिं टई सुता हुननि ॿिन्ही खे यहूदी ईसाई खाई निंड मुस्लमान सुते ई उते लठड़ीअ सां वेझड़ी करे प्लेट उते वेठई हुनखे घुमाए वरी सुबुह सां रखी हाणे साईं गश हो ख़बरा निंड मोजा मुस्लमान कोंगरे जो ठगा लॻो पियो जॾहिं उते धकड़ो ॾेई छॾी अबा उथी भला उथियो हा ॿियो ख़बर हाणे जो ख़्वाब ॿुधायो यहूदी जो कहिड़ो था ख़्वाब ॿुधो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां अहिड़ा पंहिंजो को जबल तूर ते अॼु वॾी कचहरी जी रंग थी विया दीदार थी विया जो बसि ॻाल्हि छॾे ॾे हा वाह 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 ईसाई ॾे ख़बर जी हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां चौथे आसमान ते घुरई एॾा रंग थी विया जो ॻाल्हि न पुछ मुस्लमान तूं ॾे ख़बर अची यार कहिड़ी ॻाल्हि था पुछो ॻाल्हि न पुछो ॾेढ थियो जा जीअं ता बसि अञा अख सां लॻी मस त हिकिड़ो हमराह कारो शीदी डंडो खणी आयो मथो अचे बीठो जी हलवो खान त टुप मारींदो छा जी हलवो खान त ॻाल्हायो हलवो खान त उलमा सम्झनि था त मुंहिंजे मुस्तफ़ा जो फरमान आहे जॾहिं न सीरस कचहरी थिए त घड़ी खण जे लाइ मुस्कुराहट बि आणींदा कयो छो त सुन्नत मुंहिंजे मुस्तफ़ा जे में हिकमत आहे न जॾहिं माण्हू न सीरियस हूंदो आहे त ब्लड जी सर्कुलेशन जेका आहे न उहा थोरी लो थी वेंदी आहे इंसान सीरियस थी वेंदो आहे न हुनजा जेके जिस्मानी अज़ा आहिनि उहो सिस्टम जेको आहे उहो बाक़ाइदे पंहिंजो सिस्टम कमु न कंदो आहे इन करे महबूब फरमाईंदा आहिनि वरी थोरो जो मुर्कदो वरी सिस्टम नॉर्मल थी वेंदो इन करे मां तव्हांखे थोरो मुर्कायो इन तव्हांजो सिस्टम नॉर्मल थिए बाक़ी मुंहिंजो हलवे सां कोई वास्तो कोन्हे ए ॿुधाए सघंदा हलवे जी हिकिड़ी चमचड़ी खाधी बहरहाल मुस्लमान चयो ॻाल्हि न पुछो आयो हमरा डंडो खणी मथां बीठो हलवो खारो त मारींदो सही हुनजो पोइ छा थियो चई मजबूर खाइणो पियो चई खाई छॾी चई छा कयां मुड़ुस पियो मारे जान बचाइण फर्ज़ आहे त यहूदी चयसि तो मूंखे छो न सॾु कयां ईसाई चयसि तो मूंखे छो न सॾु कयां चई सॾु एॾा सॾु कया न चई असां छो न चई यहूदी खे चई तूं कोहे तूर ते हज़रत मूसा सां पियो कचहरी करी ईसाई खे चई तूं चौथे आसमान ते हज़रत ईसा सां पियो कचहरी मुंहिंजा सॾ केरु ॿुधे तव्हांखे सॾ कयुमि तूं बि कोन है तूं बि कोन्हे तव्हां कचहरी में पूरा हो मजबूर थी हल जो अचो मो करे छॾियो हाणे पोणा 2 कलाक थी विया तव्हांखे ख़बर इन करे न पई मुंहिंजा दोस्तनि त जिस्म सभु कंहिंखे प्यारो आहे ख़बर इन करे न पई जो जिस्म हिते हुयो दिलि उते मंज़र पई इहा सचाई आहे न जवाबु ॾियो पोइ इंशा अल्लाह ताला जंहिं दिलि न अॼु रूहानी सैर कयो आहे ख़ुदा हिन जिस्म खे बि दीदार नसीब फरमाईंदो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो हालांकि मुंहिंजो वाइदो थियलु हो मसूद अमन सां उन बि वाइदो कयो अथसि करबला खां बाद जूं मंज़रूं ॿुधाईंदो पोइ अॼु जो हिते जमायत ॾिठमि इश्क ऐं मोहबत वारी मां चयो त ॿाहिराड़ीअ में हलंदियूं हुन मंज़रूं पर हेॾा ॾिठमि पढ़ियल लिखिया नौजवान मुंहिंजो छो न अॼु भला इश्क जूं ॻाल्हियूं हाणे मुंहिंजो जहिड़ो हाल हो मूं अर्ज़ु कयो तव्हांजे पले पियो न पियो ख़ुदा ॼाणे बानो ॼाणे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह पानी काथे 3 मिनट आधा 3 मिनट सलात मुझे सही नहीं उहा उन किसे का सो मज़ो न कर उहा किसो हुजे बीबी ज़ैनब हुजे ऐं फिज़ा बानी हुजे सवाल करे उन जो मज़ो उन सां थींदो बाक़ी तव्हां ॿुधायो ठीकु आहे अदा दुरूद मुंहिंजे आका ते सलात मुंहिंजे साईं ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अलाए केॾी महिनत करियासीं हिंट्स ॾेई थो वञां ॿिए दफ़े जॾहिं क़ुर जो ज़िक्र कयां न त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त को बि क़ुर पढ़ण वारो जेसि ताईं इमाम हसन ऐं हुसैन खे यादि न कंदो तेसि ताईं क़ुर जी शुरूआत करे नथो सघे तव्हांखे ॿुधाईंदुमि त
त कोई भी कुरान पढ़ण वारो बरेलवी हुजे, देवबंदी हुजे, शियो हुजे, सुन्नी हुजे, गौर सां ॻाल्हि ॿुधो, जेसिताईं करबला जे मैदान जो ज़िक्र न कंदो, जेसिताईं शहादत इमाम हुसैन ऐं शहादत इमाम हसन जो ज़िक्र न कंदो, तेसिताईं कुरान शुरू करे ई नथो सघे। छा चयो? कुरान शुरू, वरी जुमलो जो कुरान शुरू करे ई नथो सघे। इहो चैलेंज ॾेई थो वञाव, जॾहिं अचां मूंखां पुछिजो, इंशाअल्लाह ताला ॿुधाईंदोमांव त कीअं कुरान शुरू नथो करे सघे। मता को सुभाणे तव्हांखे ज़रूरु ॼण असां मञो ई कोन था, चएसि रब उहो आहे जेको मञराईंदो आहे, रब उहो आहे जेको मञराईंदो आहे। इंशाअल्लाह ताला दलीलनि सां ॿुधाईंदुमि। केर बि हुजे, पहिरीं इमाम हसन ऐं हुसैन जो करबला जो शहादत जो ज़िक्र कंदो आहे, क़ुरान पोइ शुरू कंदो आहे। इंशाअल्लाह ताला वक़्तु रहियो तव्हांखे ॿुधंदुमि। हींअर न दोस्त जे सलाह तव्हां पढ़ी, मुंहिंजी सलाह पढ़ो त मां ॿुधे वठां। सल्लल्लाहु जॾहिं खून ज़मीन ते पियो अली, असग़र जे सीने जो, जॾहिं खून ज़मीन ते पियो अली, असग़र जे सीने जो, कई धरती दां कुठो मेहमान मदीने जो, रत राहे वफा में ॾई, वॾेड़ा बि सफ़र कनि पिया, ही नंढड़ो मुसाफ़िर हो सैयदन जे सफ़ीने जो, ही नंढड़ो मुसाफ़िर हो सैयदन जे सफ़ीने जो, जॾहिं खून ज़मीन ते पियो अली, असग़र जे सीने जो, कई धरती दां कुठो मेहमान मदीने जो। अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, मुंहिंजी हाज़िरी बि क़बूल फरमाए। उते बीहंदासीं, सलातो सलाम पढ़ंदासीं। बस प्रोग्राम पूरो अञा हलाईंदा। सलातो सलाम दोस्त।